अदुव्वम मुबीना ऐ इंसान शैतान तुंजो खुलियल दुश्मन थई इन भाड़े के पादरहण मां रब तुंजो मेहरबान रब हां अल्लाह चे तो मोटिया मुजो हई मां तुजो हां तू मुजो हई अल्लाह फरमाए तो मां रब तो के पंजो कयोआ रुगी तू मां रब के पंजो समझ जे कदे मां रब तो के पंजो न कया हां त एकड़ो साह भी तो के खणन कोन दिया हां अगर रब तो के पंजो न कया हां ये सोहनी सूरत तो के कोन दिया हां अगर मां रब तो के पंजो न कया हां दुनिया में इज्जत तो के कोन दिया हां अगर मां रब तो के पंजो न कया हां बचड़ा तो के दुनिया में कोन दिया हां अल्लाह फरमाए तो सब कुछ दिनो थमई मां रब तो के पंजो कयोआ अल्लाह फरमाए तो जदे न तो मु रब के पंजो समझो उन दे इंसान त छा पर जंगल में भी दे तो जंगल जा शींह भी तुझे कदमन में रब मां आणे छडी तो तुझे शींह भी कदमन के चुमियो मर्जी तुझी आ मुसलमान दीन जो पैगाम पहुंचाण अल्लाह वारन जे गुलामन जी मशना सजन साईं जे दीवानन जो इहो मशना मुजा दोस्त अजीज तो तई दीन जो पैगाम पहुंचायोसी अल्लाह ताला जी जात बाबरकात इन मरहुमा जे ला त इंशाअल्लाह ताला मोहम्मद जुड़ल सुमरो जे घरवारी जे कब्र के रब जन्नत जे बागन मा यकीनन एकड़ो बाग बनाइदो इन में कोई शक ना है छो त मुजा दोस्त अजीज अज हेडी जमायत मा के हिकड़े जी दिल बिरुगी न फिसी पई त मुजो अल्लाह उन मरहुमा जा छा पर इलाके जे मथा पंजे रहमत जो वसकारो करे छे मुजा दोस्तों अल्लाह जे महबूब फरमायो मन सलिम अल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही गुफिर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही अल्लाह फरमाए तो ऐ मुसलमान तू रुगी हिकड़ो मुझे महबूब जे हिकड़ी मुझे महबूब जे सुन्नत ऐ शरीयत ते हदीस ते अमल कर केड़ी जे मथा मन सलिम अल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही रुगी तू पक्को पह कर त मुझे जुबान सा कह मुसलमान के तकलीफ न पहुंचे मुझे हथन सा कह पांजे मुसलमान भा के तकलीफ न पहुंचे मुझे मदीने से साईं फरमायो मां मुस्तफा तो के लिखी तो जा तुझा अग्या सब रब गुनाह माफ करे छडी छाती मुसलमान तो असा के अचो त हिन अल्लाह जी फर्श के इज्जत वार बनायो कुरान करीम जी आयत पढ़म अल्लाह फरमायो वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक मुझे बेनियाज रब फरमायो जदे पांजे जानन जे मथा जुल्म करे छड़ियो जदे पांजे जानन जे मथा जुल्म करे गुनाहन जा अंबार करे छड़ियो ओहे गुनाह बख्शण वारो मां अल्लाह पर बख्शराइण जेला हेडे होडे न वञजो मुझे महबूब मुस्तफा जे दरबार में हलिया अचजो काडे अचजो गालायो मुसलमान काडे अचजो गुनाह अल्लाह जा कयासी बेफरमानियों अल्लाह जू कयूसी पर मुझो रब तो चवे तो हे बख्शराण जेला मुझे महबूब जे दरबार में अचजो हाने इते इन हिकड़े लफ्ज के मां बटड़े मिनट खोले 2:30 बजे बस कयो गालायो 15-20 मिनट अजीजान मन मुझो बेनियाज रब तो फरमाए त गुनाह मुझा कया थई पर बख्शराइण जेला मुझे महबूब वट अच हाने इन महबूब वट अचण के अज दिल चवे थी थोड़ो खोलिया अल्लाह जो कुरान तो क़यामत तई सच्चो क़यामत तई कायम पो मुझा दोस्त अजीज महबूब जदे ज़ाहिरी तौर ते इन दुनिया में मौजूद होया त दुनिया वनी मुझे मुस्तफा जा दीदार कंदी हुई ओहे त सहाबी बनजी वया आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जे हुक्म के कबूल कंदे ज़ाहिरी तौर ते इन दुनिया के रुखसत चई करे मुझा दोस्त पंजे गुंबज़े खजरा जे अंदर मजार पुर अनवार में मुझे मुस्तफा जी जात मौजूद आ मुझे करीम मुस्तफा जी जात रूहानी तौर ते कायनात जे खिते में मौजूद आ लेकिन केतरा एड़ा गरीब जेके मदीने वञण जेला 2.5 लाख नथा गड करे सकन पर गुनाहगार आहिन हाने जदे गुनाहगार आहिन रब जो कुरान तो चवे त मुझे मुस्तफा जे दरड़े ते अचो को जन वट 2.5 लाख नाहिन उहे मदीने किए पहुंचन जवाब मिलियो अल्लाह जी जात ऐ मुझे मुस्तफा जी जात द सब का वधीक गरीबन सा प्यार कंदा हन खुदा भी गरीबन सा प्यार कंदो आ मुझो मुस्तफा भी गरीबन सा प्यार कंदो आ हाने गरीब वने किए मुफस्सिरीन किराम लिखन था अजीजा ने मन मदी महबूब वट वञण जे ला इहो जरूरी
ज़रूरी ना है त हिन जिस्म सां वञी हिन दिल में अंदर मुझे महबूब मुस्तफ़ा जो ख्याल करे रुगी रात जो रुगी न सुम्ही पो ऐं दुआऊं घुरी मौला मदीने वञण ताईं वीज़ा जेतिरा पैसा त कोन्हनि के मुंहिंजा करीम रब ओ मुंहिंजा करीम रब भला मां त नथो वञी सघां पर मुझे मुस्तफ़ा के अचण में त काई देर कान्हे का ओ मुंहिंजा मौला बिस्तरे ते मां सुतो पियो हां जे मूं किने कोझड़े के मौला मदीने पाक घुमराए जी तो रब जे आॾो काई देर चौकाई देर कान्हे का मुझे ख्याल में सजी महफिल में नात जो कान पढ़ियम त हलो साईं नहीं त नहीं था नात पढ़ो त मदीने तय्यब जे वञण जे ला मुंहिंजा दोस्त अजीज हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दरबार में वञण जे ला मुंहिंजा दोस्त अजीज एक दीवाने एक आशिक एक परवाने जे ला केड़ी शे जरूरी आ अचो त मां तव्हां के आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे इन दीवाने जो शेर पढ़ी बुधाए सलात पढ़ो सल्लल्लाहु वरी सलात मुझे आका थे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अज रात ख्वाब में अज रात ख्वाब में आहे डिठो मदीनो आहे डिठो मदीनो विसरे नथो सो मुखा महबूब जो मदीनो अज रात ख्वाब में अज रात ख्वाब में आहे डिठो मदीनो आहे डिठो मदीनो विसरे नथो सो मुखा महबूब जो मदीनो अज रात ख्वाब में महबूब ने वयो निंद्र में दिसा पयो थो महबूब ने वयो निंद्र में पियो दिसा थो बचिड़ा बि साणो आहिन चाउठ चुमा पया पियो बचिड़ा बि साणो आहिन चाउठ पयो चुमा थो रोई घुरऊं प्या माफ़ी रोई घुरऊं प्या माफ़ी करे हाल पंहिंजो हीणो अज रात ख्वाब में अज रात ख्वाब में आगे डिठो मदीनो आगे डिठो मदीनो विसरे नथो सो मुखा महबूब जो मदीनो अज रात ख्वाब में जण त लगा पया महबूब दर ही मेला जण त लगा पया
महबूब दर ही मेला के रात जो अचन प्या के साझुर सवेला गोढ़ा गड़िया अखिन मां गोढ़ा गड़िया अखिन मां वहदो रहियो पसीनो अज रात ख्वाब में मुँह अज रात ख्वाब में मुँह आगे डिठो मदीनो आगे डिठो मदीनो बिसरे नथो सो मुखा महबूब जो मदीनो अज रात ख्वाब में मुँह ही ख्वाब हुआ अधूरा मालिक कंदो नेठ पूरा ही ख्वाब ने अधूरा मालिक कंदो द पूरा दुख दर्द दूर थींदा मुंहिंजा सभई समूरा ॿियो छा खपे असांखे ॿियो छा खपे असांखे रुगो मदीने लाइ सफ़ीनो अज रात ख्वाब में मुँह अज रात ख्वाब में मुँह आगे डिठो मदीनो आगे डिठो मदीनो विसरा नथो ही विसरे महबूब जो मदीनो अज रात ख्वाब में मुँह आवाज प्यो बचे जो भरे छिरे कुमा उठ्यो आवाज प्यो बचे जो भरे छिर कुमा उठ्यो खोलियम अखियूं जॾहिं त घर में सुतो पयो आवाज प्यो बचे जो भरे छिर कुमा उठ्यो खोलिय में अखियूं जॾहिं मूं घर में सुतो पयो रोई उथुम इंदो शल रोई चयुम इंदो शल अहिड़ो साल को महीनो अज रात ख्वाब में मुँह अज रात ख्वाब में मुँह आहे डिठो मदीनो आहे डिठो मदीनो विसारिया नथो विसरे महबूब जो मदीनो अज रात ख्वाब में मुझे मदीने वारे मीर जा दीवाना बस रात जो थोड़ी घड़ी जाग अल्लाह जे महबूब ते दुरूद पढ़ी अल्लाह जे महबूब ते दुरूद पढ़ी मदीने दे मुहड़ करे सुम्ही पो इंशाअल्लाह ताला वो घड़ी दूर ना है जडे मुझो रब करम करे पांजे महबूब जे सदके तोखे मदीने जा घर वेठे दीदार कराइंदो वरी जुमलो सागियो दोहराया तकरीर खत्म जुमलो सागियो दोहराया जेकॾहिं चाहियूं था तव्हां ऐं असां त अल्लाह राज़ी थे सभई चाहियूं था हथड़ो कोन था खणो सभई चाहियूं था अल्लाह राज़ी थे मदीने वारो राज़ी थे त पोइ सवलो ॾसड़ो करन ओहो कहिड़ो आहे अल्लाह जे मखलूक ऐं मुझे मुस्तफा जे उम्मत जी खिदमत करण शुरू कर
गरीबन जी खास खुदा जे वास्ते ऐ मुसलमान खुदा जे वास्ते अगर जमींदार आहीं त हारीअ जो जेडी मन न हिसाब करी त पूरो पूरो हिसाब कंदो कर इहो न सोच जा त मां पढ़ियल हां हारी मुजो अण पढ़ियला कलर वरतो केश में थम पर लिखांस ओधर ते थो जे ओधर ते लिखंदे हूं अण पढ़ियो त ॾेई वेंदो पर खुदा जे आॾो तोखे जवाब ॾियणो पवंदो इए न कजा ही कलम ओहो थई जेको तुझे बि कलम लिखण वारा वेठा हन अगर जगह ठहराई थो पियो मजूर मजूरी थो पियो करे कारी मझंदा या सियारो आ थकजी पयो आ उनके छिड़ब न दीजा उनके हकल न दीजा त ओ कम चोर ओ हेड़ा तेड़ा भेणा वेही रहियो आ उनके इए न चे बल्कि हु अगर 500 मजूरी घुरई शाम जो 550 उनके ॾेई छॾजा गौर सां मुजी गाल बुध हु 500 असांजी हाल केड़ो आ अब मजूर खपे हे 500 वारो न 450 वारो पर जेको बियो मजबूर चे 400 में मां हिनखे छड़ वाह ठीक आ 100 ऐ खुदा जा बाना इए न कर इने में अल्लाह राजी न थींदो या जगह तुझे बच्चन जे ला खैर वारी कान थींदी खबरदार थी मजदूर जी मजदूरी न खा अल्लाह जे महबूब फरमायो अल कासिब हबीबुल्लाह मेहनत करण वारो अल्लाह जो दोस्त मजदूरी करण वारो रब जो दोस्त आ उन जे मेहनत मां कटवती न कर मगर जे करे चवे त 500 मजूरी मां वठंदुस त तू दिल कुशादी करे चो त मुजा मौला तुजा लख एहसान एड़ो मानू मिलियो आ जेको पांजे बच्चन जे ला हलाल जी रोजी थो कमाए उनके शाम जो 500 जडे नी 50 बियो वधाए दई चईस तो सजो दी पांजे हलाल जी मेहनत कया बचड़न जे ला हे 500 तुजी मजूरी हे 500 मुजे बचड़न जे तरफ का तुझे ही तोहफो आ मुखे दुआ कजा मां खुदा जो कसम खणी तो चवा जेडी मल न उन थकल मजूर खे एकड़ो 50 जी केड़ी हैसियत आ जेको लखन जो जायूं ठहराए सके तो एकड़ो 50 जडे न उन खे वधाए दिनो ऐ हुन जे न अंदर मां एकड़ो नेसा हो नितो ऐ रुगी न ए चई छडी अल्लाह कंदो तो तुजो हथ कोन मुझंदो याद रखी छरजा उन जा इहे ब लफ्ज तो के अर्शन को मथे पहुंचाए छडी अल्लाह के राजी करण जो तरीको सिख मुसलमान एक बे जे रजा दोस्त के राजी करण जे ला पुत्र के राजी करण जे लख कुर्बान कंदा हूं ऐ भले कयो मनो काने पर कदे अल्लाह ऐ अल्लाह जे रसूल के राजी करण ला भी 5 रुपया खर्च कंदो मौलवी जी केडी भी खिदमत कर मौलवी के जेको वड़ई सो दे मौलवी शायद दुआ घट करे या पक्का समझी छरजा मौलवी उन के खबर आ त मानू मुजी खिदमत कंदा हन रह सके बंगुलन में विहार रह सजेला 20 केक कट रह दुआ कोन कंदी रह चंदला वक्त मिलियो त स्कूल रो दई छडीनो मैं हा मुजा दोस्त अजीज याद रख अगर तोके दुआ गुरजे थी त कह मिस्कीन मजूर कमजोर जी खिदमत कर जने न उन जी खिदमत कदे ओ तोखे बियो कुछ कोन दींदो अर्श दे निहारे चंदो मौला जी मुझे बच्चन जी हिन सार लथिया मौला हिनन जे बच्चन जी भी तोखे पार त होजे ऐ उन जा ओहे लफ्ज अर्श ते पहुंचंदा उन गरीब जा लफ्ज अर्श ते पहुंचंदा थे रुगी पहुंचंदा न थई पर अर्श ते अल्लाह वट कबूलियत जो दर्जो भी रखंदा थे त अचो त गरजी करे इन मजदूरन जी खिदमत कयो अगर को हारी अगर को मिस्कीन फसल न लथो कर्ज रहजी वयो ऐ जमींदार सोच तोखे खुदा जमीनू दिनियो हन तोखे खुदा हितौ न त हुतौ दिनो आ उन हारी के अन्न खाइण ला न बचो आ उनके मायूस थियण न दे उनके पुठन ते हथ रखी चविस बच्चा तो मेहनत कईया तोखे न बचो आ न मां अल्लाह जे रजा जे खातिर अचे ही 5 बोरियूं तुझे बच्चन के तो दिया वञ खा वञी बच्चन के खारा मुझे बच्चन के दुआ कजा खुदा जो कसम खणी तो छवा ये 5 बोरियूं घणियूं नाहन पर उन जे बच्चन जे अंदर मां जेका न दुआ निकरंदी उहा अर्शन ते इए पहुंचदी आ जण त तुझे मथा रब हीरन मोतन जा मींह वसाए छडी
मुसलमान खुदा जे ज़ात के बस इहा गाल हदीस बयान कया माज़रत सा हदीस बयान कया मुझे सुने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पांजे सहाबा का पूछो दियो खबर दुनिया जे अंदर सब का वधीक सुठे में सुठो कम केड़ो बुरे में बुरो कम केड़ो अल्लाह जे महबूब जे गुलामन सहाबाज के या रसूल अल्लाह वल्लाहु आलम व रसूल रब जाने रब जो महबूब जाने सहाबा जी तबीयत हुई हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मक्के जे बाहरों बीच हुई शहर केड़ो आ सहाबा के खबर आ त हुजूर ने शहर में आया 40-42 साल हुजूर ने शहर में रहा पो असा का ता पुछन सहाबा निहारे चे मुजा महबूब रब तो जाने रब जो रसूल जाने इए न चयो त ही मक्के जो शहर आ मैदान अरफात में हुजूर भी पुछो ही केड़ो मैदान आ सहाबा चयो रब जाने रब जो रसूल जाने छो सहाबा के खबर आ अगर अल्लाह जो रसूल चवे ही बको ना है ही फलाणो शहर आ त यकीनन रब उन के इए करे छडींदो इने करे सहाबा पंहिंजी गाल न कंदा हुया ऐ मुजा दोस्त अजीज मुझे मदीने जे साईं जदे पुछो त बुरे में बुरो अमल केड़ो आ ऐ भले में भलो अल्लाह वट अमल केड़ो आ त सहाबा चयो रब तो जाने रब जो महबूब जाने तवज्जो कर मां तकरीर खत्म कई मुझे मदीने वाले साईं फरमायो त अल्लाह वट बुरे में बुरो अगर को अमल आहे त ओ इहो आ त पाण के राजी करण जे ला कंहिंजी दिल के दुखाई अल्लाह वट इन का वधीक ॿियो कोई गुनाह जो कम तो जो ना पाण के राजी करण जे ला पाण के राजी करण जे ला कहीं बे जी दिल दुखाई वो इंसान हो जे या जानवर कुकड़न के वेढ़ाईंदो हई पाण के खुश करण जे ला बस सासी पाण में वेढ़ाईंदो हई कुत्तन के वेढ़ाईंदो हई पंहिंजे नफ्स के खुश करण जे ला बिन जानवर के वेढ़ाईंदो हई मुझे महबूब मदीने जे मीर फरमायो जेको पंहिंजे नफ्स के राजी करण जे ला बिन के वेढ़ाईंदो आ अल्लाह जे कुदरत में उन का वधीक को ॿियो इंसान आहे कोन हदीस जा लफ्ज बयान कया बुधण पसंद कंदऊ बर्दाश्त करे सकदऊ ओ बिन के वेढ़ाइण वारा खुदा जे वास्ते अमल न कर मुझे मदीने जे साईं फरमायो जेको पाण के खुश करण जे ला बिन के वेढ़ाइंदो आ तो ओहो जानवर हुजे ओहो पखी हुजे या इंसान हुजे मुझे आका फरमायो इए समझो जण 100 दफा उन काबतुल्लाह के शहीद करे छॾियो खुदा जो वास्तो थव बिन के वेढ़ायो खुदा जो वास्तो थव बिन जे विच में पुल वारो किरदार करे बिन टुटलन के जोड़ियो मुझे आका करीम फरमायो खबर थव मुझे अल्लाह के सब खां वधीक सुहिणो कम केड़ो वणंदो आ सहाबा अर्ज़ या रसूल अल्लाह अल्लाह जाने अल्लाह जो रसूल मुझे आका जे ज़ात फरमायो जेको इंसान पंहिंजे रज़ा जे ला न पंहिंजे खुशी जे ला न अल्लाह जे रज़ा जे ला कंहिंजे न दिल के खुशी पहुचाईंदो आ मुझे हुजूर फरमायो अल्लाह एडो खुश थींदो आ जण उन शख्स 100 दफा काबतुल्लाह शरीफ के तमीर करायो आने जवाब दियो मुसलमान सोची जवाब दे कंहिंजी दिल न रंजा कंहिंजी दिल न दुखायो खुदा राजी कोन थींदी खुदा के राजी करो थी तो दिलियो राजी कर दिलन के खुश रख पहरी तुझे मथा तुझे घर वारन जो हक अब्बे अम्मा जो हक घर वारी जो बचड़न जो भाइरन सौट मासात वधंदे वधंदे हुजूर जे सजी उम्मत जो अल्लाह जे मखलूक जो हक अचो त इन सुहणे हक का बाखबर थी करे इंसानियत वारी जिंदगी गुजारियो हे फर्श रब जो हिते पो जन्नत होडो वारी जो इंतजार छो तो करे उन जन्नत में छाहे उन जन्नत में सुकून उन जन्नत में छाहे अल्लाह जी रजा है उन जन्नत में चाहे खामोशी इत्मीनान अगर तू असा इंसान बनजी पऊ तो अल्लाह ने फर्श कई तो असा के जन्नत बनाए दे छडींदो अचो त हिन अल्लाह जे धरती के अमन वारो बनायो अल्लाह जे धरती के सुकून वारो बनायो अल्लाह जे धरती के खैर वारो बनायो अल्लाह ताला मुझो चवण तवा जो बुधण ताजे बारगाह रब्बुल इज्जत में कबूल फरमाए जह मरहुमा जे बख्शिश जे ला इन नौजवानन सबनी गरजी करे उन मरहुमा जे बख्शिश ला ही महफिल सजाइया अल्लाह ताला उन मरहुमा जा सगीरा कबीरा गुनाह माफ फरमाए हुजूर जे सजी उम्मत जो खैर फरमाए इन सजी जमायत जो खैर फरमाए मां जुमलो चई बस हाने उठा थो तो मुजा दोस्त अजीज इनर कमद जी सीजन है ना कमद के विक्रो करे ऐ उतहू पैसा वठण जे ला काडे मोकलणो पवंदो
जवाब दियो काडे मोकलणो पवंदो मिल ते पर जे हिन कमंद खे विकरो करण जे लाइ माण्हू हेॾे होॾे मोकिले त वेंदो न मुंहिंजा दोस्त हर्ष गुड़ खे माण्हू मंडी में मोकिलींदो आहे कमंद खे माण्हू मिल ते मोकिलींदो आहे भाॼीअ जे लाइ माण्हू फ्रूट लाइ माण्हू कंहिं सब्जी जे दुकान ते वेंदो आहे हे जेको कुर्ब आहे न हे जेका इंसानियत आहे न हे इंसानियत सिखण जे लाइ हे प्यार जो पैगाम सिखण जे लाइ माण्हू प्यार वारनि वटि वेंदो आहे अल्लाह वारनि वटि वेंदो आहे जन वटि ॿी ॿोली कान हूंदी आहे जे कल्ब वियो अथई कटिजी अच मुंहिंजे सजण साईं वटि जे कल्ब वियो अथई कटिजी अचो अल्लाह वारनि वटि साबुण हणंदई सुर हो की न घुरंदई घट अहिड़ो ॾींदई ॾस जो मिलाईंदई मदीने जे घोट सां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह वारनि जे सोहबत में हलूं अल्लाह वारनि जे मोहब्बतुनि में वञूं उन्हनि जे मेड़ाकनि उर्स मुबारकनि में वञूं इंशा अल्लाह ताला अल्लाह कंदो हीअ तक़दीर रब बदिलाए छॾींदो तव्हां सां नेक थी वेंदासीं अल्लाह ताला असां तव्हांजो क़बूल फरमाए ॿुधण क़बूल फरमाए लंगर बि तयार आहे पर निमाज़ जो वक़्तु बि छा प्रोग्राम केॾो चुप थी वियो मुंहिंजा मुसलमान भाइरो अञा नगर कढियो त कोन अथव न नगर कढी छॾियो अच्छा हाणे जे नगर निकिरी वियो त ठीकु आहे नगर तव्हां वटि अचे थो भाॼी नगर तयार आहे नगर खाओ पर इन उम्मीद सां त इंशा अल्लाह ताला नगर खाई वरी अल्लाह जो फर्ज़ चओ अल्लाह जो फर्ज़ अदा कंदासीं अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमईन रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व किना अज़ाबन नार दिलनि जा हाल ॼाणदड़ रब दुआउनि जा क़बूल कंदड़ रब असां गुनाहगारनि जे दिलनि जूं नेक उम्मीदूं पूरियूं फरमाए करीम रब जन दोस्तनि ही गॾिजी करे मरहूमा जे ईसाले सवाब जे लाइ ख़ैरात कई आहे फी सबीलिल्लाह ख़ैर मुंहिंजा रब उन्हनि जो क़बूल फरमाए क़ुरान करीम जा 50-52 ख़तम शरीफ़ सूरतूं दुरूद सलात जेकी कुझु पढ़ियो पढ़ायो वियो जेका महफ़िल थी जेका जमायत वेठी आहे मुंहिंजा अल्लाह से सभिनी जा हथड़ा मरहूमा जे बख़्शिश जे हक़ में असांजा क़बूल फरमा नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सॼी उम्मत जी बख़्शिश फरमा हुजूर जे सहाबा जा दर्जात बुलंद फरमा मुझे आका जे अज़वाज मुत्तहरात जे हक़ में असांजे ही तोहफ़ो क़बूल फरमा मुझे महबूब जे बचड़न जे हक़ में असांजो मालिक मिठड़ा ही तोहफ़ो क़बूल फरमा या अल्लाह सा सभिनी खे हलाल जी रोज़ी खाइण ऐं हलाल जी रोज़ी कमाइण जी तौफ़ीक़ अता फरमा जन खैर कयो आहे उन्हनि जो खैर क़बूल फरमा माल रिज़्क़ बचड़न ईमान में बरकतूं अता फरमा असां सभिनी खे निमाज़ी बना सभिनी के दरे मुस्तफा जी हाज़िरी नसीब फरमा काबतुल्लाह जो तवाफ नसीब फरमा जेको घुरियो थऊं ओहो भी अता फरमा जेको न घुरियो थऊं ओहो भी अता फरमा बेहक इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल सब दोस्त वेठा हो जो खास करे दुआ है न इको साउंड वारे लाभ है छो त जिथे भी इको वारो होंदो त मुखे रीड़ीअ में सूर कोन पवंदो दोस्तन के अर्ज कंदुस त जिथे भी जलसो कयो इन फकीर के घुराइंदो क केरा मां नस जना ता जानो ता जो कम जाने पर लाशारी इन लाशारी के घुराइंदा कयो त ज़हन ते भी